सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां महबूब उमर जो अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि त ओप्पो या वीवो जे डिवाइसिस में सिंधी फ़ॉन्ट कीअं इंस्टॉल कजे। तव्हां मां काफ़ी सारनि दोस्तनि उन लाइ कमेंट्स कया आहिनि ऐं ख़ासि करे मुंहिंजो सुठो दोस्त आहे नवीद मेहर जे मूंखे मैसेज कया आहिनि ऐं कमेंट्स कया आहिनि त ओप्पो F9 में सिंधी फ़ॉन्ट कीअं इंस्टॉल कजे, या तव्हां को बि ओप्पो जो फ़ोन आहे या वीवो जो फ़ोन आहे उनमें सिंधी फ़ॉन्ट इंस्टॉल न पियो थिए त तव्हां हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा। उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदी। अचो त शुरूआति कयूं। सब खां पहिरीं असांखे अचणो पवंदो कंहिं ब्राउज़र में। तव्हां वटि को ब्राउज़र आहे उनखे ओपन करे मुंहिंजे ब्लॉगर ते अचो, या तव्हांखे आउं लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि, तव्हां आसानी सां पेची सघो था। ओके, ब्लॉगर में अचण सां तव्हांजे साम्हूं हिते मथे हिकु बटण मिलंदो, तव्हां हिते क्लिक करे बि सिंधी महबूब सिंधी फ़ॉन्ट जे पेज ते अची सघो था, या तव्हांखे डायरेक्ट लिंक ई महबूब सिंधी फ़ॉन्ट जे पेज जो मिलंदो। ऐं हिते तव्हांखे अॻु में जिते 2 वर्जन मिलंदा हुआ उन जॻह ते तव्हांखे हिकिड़ो अलॻि वर्जन मिलंदो जंहिंजो नालो आहे फॉर ओप्पो वीवो डिवाइसिस। ठीकु आहे, तव्हां इन ते क्लिक करे हिकु फ़ोन डाउनलोड कयो ऐं उन खां पोइ हाणे अचूं था स्क्रीन ते। दोस्तों हीउ ॾिसो मूं वटि आहे ओप्पो F9 ऐं हिन में आउं हुनखे इंस्टॉल कंदुसि। हीउ मूं डाउनलोड कयो आहे हींअर तव्हांजे साम्हूं। हिनखे सेटिंग मां परमिशन ॾियूं था, सोर्स इज़ अलाउ बैक। हाणे इंस्टॉल कयूंसि था। ओके दोस्तों, हीउ इंस्टॉल थी रहियो आहे। मथे जेको नालो लिखियो पिया हिन ऐप जो उहो तव्हां ॾिसी सघो था, हिनजो फ़ॉन्ट सिंधी न आहे। ठीकु आहे, हिते तव्हां ॾिसी सघो था। हाणे असांखे अचिणो पवंदो सेटिंग में। मुंहिंजे हथ ते रंग लॻियल आहे, को मसइलो न आहे अंगूठे ते। ओके, सेटिंग में अचण खां पोइ तव्हां अचो लैंग्वेज एंड रीजन में, ऐं हिते तव्हां म्यांमार रखो। म्यांमार या म्यांमार जेको चवंदा आहिनि उहो तव्हां रखो। अच्छा, उहो रखण खां पोइ तव्हां अचो डिस्प्ले एंड ब्राइटनेस ते, ऐं हेठि तव्हांखे अलॻि हिकिड़ो ऑप्शन मिलंदो सपोर्ट रॉयल कैरेक्टर्स खे ऑन कयो, ऐं उन खां पोइ हेठि तव्हां हिनखे ऑन कयो ऐं एप डिस्प्ले इन फुल स्क्रीन ते क्लिक कयो। ठीकु आहे, सॉरी हिकु मिनट, एप डिस्प्ले इन फुल स्क्रीन। ऐं हिते तव्हांखे हेठि मिलंदो ओप्पो लाइ सिंधी फ़ॉन्ट, ऐं हिन जो फ़ॉन्ट ॾिसो तव्हां चेंज थी चुको आहे। हिनखे एनेबल कयो, एनेबल थी वियो। हाणे तव्हां ॾिसी सघो था त हीउ फ़ॉन्ट जेको आहे मुकमल सिंधी थी चुको आहे। MB लतीफ़ी वारो लुक तव्हांखे ॾींदो। हाणे तव्हां किथे बि सिंधी लिखो था, पढ़ो था। मिसाल तौरु आउं मैसेज खोले थो वठां ऐं मैसेज में सिंधी लिखणु चाहियां थो कंहिं न कंहिं अननोन नंबर, सॉरी मुंहिंजे दोस्त जी फ़ोन आहे उन जा ई नंबर आहिनि, प्राइवेसी नाले का शइ हूंदी आहे। ओके, हीअ तव्हां ॾिसी सघो था कीबोर्ड में तव्हांखे नज़र ईंदा हूंदा थोरो। ॾिसो सभु जा सभु तव्हांखे सिंधी नज़र पिया अचनि। इहे सभु फ़ॉन्ट जेके बि आहिनि सिंधी थी चुका आहिनि। हिते जेको आउं कुझु लिखी वियो आहियां उहो तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त इहो सिंधी थी चुको आहे। त ओके दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो, घटि में घटि उन्हनि दोस्तनि सां शेयर कयो जिन वटि ओप्पो वीवो जा मोबाइल आहिनि। ऐं हेठि पंहिंजी राय ज़रूरु लिखिजा। जेकॾहिं तव्हां नवां आहियो मुंहिंजे चैनल खे, तव्हां सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करण सां गॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ऐं चैनल खे विज़िट कयो। तव्हांखे काफ़ी कम वारियूं वीडियोज़ मिली वेंदियूं। मां मिलंदो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।